जैसे इल्म जी बशारत अल्लाह जे पैगंबर ॾिनी आहे, जैसे जन्नत में महल जी बशारत अल्लाह जे पैगंबर ॾिनी आहे। अची कर दाखिल थियो, शेबा के चई शेबा लक़द हममतु अल्लाह अदा हाज़िहि सफ़रा वला बैज़ा इल्ला क़समतु बैनल मुस्लिमीन। ऐं शेबा अज दिल में ख्याल कयो अथम त ही बैतुल्लाह में जेतिरो सोन ऐं चांदी माण्हुनि गिफ्ट कयो आहे, इहो सभु मुस्लमान में तक़सीम करे छॾिया। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलिल्लाहु फला हादिय लहु। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इन्न अहसनल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा फ़इन्न कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह। अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व आमिनू बिरसूलिही युअतिकुम किफ़लैनि मिन रहमतिही व यजअल लकुम नूरन तमशून बिही व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ले अबी ज़र्र रज़ियल्लाहु तआला अन्हु अलैका बितिलावतिल कुरआन फ़इन्नहु नूरुन लका फ़िल अर्ज़ि व ज़ुख़रुन लका फ़िस समा। लाइक़े तारीफ़ अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ाते अक़दस आहे, जंहिंजे लाइ तमाम तारीफ़ी तमजीदी ऐं तस्बीही कलिमात हुजन। बेशुमार लातादाद दुरूद व सलाम सैयदुल अव्वलीन वल आखरीन इमामुल हुदा वल मुरसलीन इमामुल अंबिया जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जे लाइ क़ुरान हकीम जी एक नंढड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई आहे। इंतहाई मुख़्तसर टाइम में ने आयत के मफ़हूम ऐं तशरीह में चंद सही अहादीस की रोशनी में गुफ्तगू कंदस। अल्लाह रब्बुल आलमीन सही माना में मुखे बयान करण जी तवां सामीन हज़रात के ॿुधण जी ऐं पोइ असां सभिनी के गॾिजी करे उन ते अमल करण जी तौफ़ीक़ कामिला अता फ़रमाए। इन आयत में ॿिनि शयुनि जो हुक्म आहे ऐं आख़िरी हिस्से में उन्हनि ॿिन्ही शयुनि ते अमल करण जो नतीजो ऐं अजर छा मिलंदो, ये टे शयूं ज़िक्र थियलूं आहिनि। पहिरियों हिस्सो तक़वा ऐं परहेज़गारी जे हवाले सां आहे ऐं ॿियो हिस्सो
जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत ते ईमान आणण जो आहे। ऐं टियों हिस्सो इन्हनि ॿिन्ही शयुनि जो नतीजो छा निकिरंदो, अजर केतिरो मिलंदो, इन हवाले सां आउं पंहिंजे गुफ़्तगू खे 3 हिस्सनि में तक़सीम कंदुसि मुख़्तसर टाइम में। तक़वा छा आहे? मशहूर ताबई तलक बिन हबीब रहमहुल्लाह जो हिकिड़ो कौल आहे, उन तक़वा जी हिकिड़ी तारीफ़ ॿुधाई आहे त तक़वा छाखे चइबो आहे? अन तअमल बिताअतिल्लाहि अला नूरिन मिनल्लाह तरजू सवाबल्लाह व तज्तनिब मासियतल्लाहि अला नूरिन मिनल्लाह तरजू तखाफु इक़ाबल्लाह। चवनि था त तक़वा अल्लाह रब्बुल आलमीन जी फरमाबरदारी ऐं इताअत गुज़ारी जो नालो आहे। उन बसीरत, उन नूर ऐं उन रोशनी जे करे जेका अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे नसीब करे थो। तरजू सवाब अल्लाह, जंहिंमें तव्हांजी उमेद अल्लाह रब्बुल आलमीन खां बहितरीन बदिलो वठण जी हुजे, बहितरीन अजर हासिल करण जी हुजे। तव्हां नेकी करियो ऐं उन नेकी जी पहचान ऐं उन जो तारुफ़ अल्लाह जे तरफ़ां उन बसीरत मां हासिल थियल हुजे जेका रब्बुल आलमीन तव्हांखे बसीरत अता कई आहे। सिर्फ़ अल्लाह रब्बुल आलमीन खां बहितरीन अजर ऐं सवाब जी नीयत रखंदे तव्हां नेकी करियो, इनखे तक़वा चइबो आहे। व तज्तनिब मासियतल्लाहि अला नूरिन मिनल्लाह, ऐं तूं गुनाहनि खां इज्तिनाब करीं उन बसीरत जे करे जेका रब्बुल आलमीन तोखे अता कई आहे। तख़ाफ़ु इक़ाब अल्लाह, अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह जो डब तुंहिंजे सीने में हुजे, अल्लाह जे अज़ाब खां बचंदे करे तूं गुनाहनि खां नफ़रत करीं, इन ई शइ जो नालो तक़वा ऐं परहेज़गारी आहे। इंतिहाई जामे तारीफ़ आहे तक़वा जी। असां पंहिंजी ज़िंदगी में तलक बिन हबीब जे हिन कौल खे साम्हूं रखी करे पंहिंजे पाण जो मुहासिबो करियूं त असां ख़ैर ऐं भलाई जा उहे रस्ता जेके रब्बुल आलमीन असांखे नूर ऐं हिदायत जे मुताबिक़ अता फरमाया आहिनि, बसीरत जे करे अल्लाह ताला अता फरमाया आहिनि, छा असां उहे अख़्तियार कया आहिनि या न? ऐं उन्हनि गुनाहनि खां पंहिंजे पेरनि खे, पंहिंजी अखियुनि खे, पंहिंजे कदमनि खे गुनाहनि जी ग़लाज़त खां असां बचायो आहे या न? जंहिंजे करे रब्बुल आलमीन सख़्त खां सख़्त तरीन सज़ा ॾेई सघे थो। अॼु असांजो माशरो गुनाहनि जी दलदल में गोॾे खां मथे फासी चुको आहे, जंहिंजो निकिरणु इंतिहाई मुश्किल बणिजी चुको आहे। त असांजे अंदरि तक़वा ऐं परहेज़गारी, असां इन्हनि शयुनि खे मामूली सम्झूं था। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमाइन जी ज़िंदगी में असां थोरो घणो अॻिते वधी करे मुतालो करियूं त हुननि माण्हुनि वटि पहाड़नि खां वधीक अमल हुया ऐं गुनाहनि खां एतिरो ख़ौफ़ ऐं लरज़ंदा हुया। असां उनजी सीरत खे पढ़ी ॾिसूं, हक़ीक़ी तक़वा अल्लाह रब्बुल आलमीन तक़वा जो शियार सहाबा किराम खे ठाहियो आहे।
सही बुखारी जी हिकिड़ी हदीस आहे, असां अंदाज़ो लॻायूं उन्हनि माण्हुनि जी तक़वा ऐं परहेज़गारी जो। सईद बिन मुसैयब रहिमहुल्लाह, उन जो पीउ सईद मुसैयब आहे, चवे तो मुझी मुलाकात बरा बिन आज़िब सां थई आहे। बरा बिन आज़िब वो अज़ीम साहिब रसूल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको बैत रिज़वान में अल्लाह जे पैगंबर सां गॾु शरीक थियो हुयो, जंहिंजे लाइ जन्नतियूं बशारतूं क़ुरान हकीम ॾिनियूं आहिनि। लक़द रज़ी अल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनक तहत अश-शजरा, ये बशारतूं जिन माण्हुनि जे लाइ ॾिनियूं हुयूं उन्हनि 1400 सहाबा मज़ा हिकिड़ो बरा बिन आज़िब बि आहे। मुसैयब चए तो मुंहिंजी मुलाक़ात थिए थी, वॾी मूंखे ख़ुशी थी आहे, अल्लाह जे पैगंबर जे सहाबी सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे। मूं चयो तू बालक या बरा बिन आज़िब, ऐं बरा बिन आज़िब तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी हुजे, तुंहिंजे लाइ बशारत हुजे, तुंहिंजे लाइ ख़ुशियूं हुजनि। सहीबतन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजी सोबत अल्लाह जे पैगंबर सां आहे, ऐं तो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते वण जे हेठां वेही करे बैत भी कई हुई। चवे तो यबना अखी ला नदरी मा हदसूना बादू, ऐं मुंहिंजा भाइटा तोखे कहिड़ी ख़बर, मुंहिंजे लाइ उहा बशारत त आहे। आउं सम्झां थो त आउं बैत रिज़वान में शरीक थियो आहियां, मुंहिंजी सोबत अल्लाह जे पैगंबर सां आहे। ला तदरी मा हदसना बादू, इहा ख़बर कोन्हे त अल्लाह जे पैगंबर जे वञण खां पोइ असां खां केतिरियूं ग़लतियूं थियूं आहिनि, केॾा गुनाह थिया आहिनि, केॾियूं ख़ताऊं थियूं आहिनि, इन शइ जी तोखे ख़बर ई कोन्हे। अंदाज़ो लॻायो, अल्लाह जे पैगंबर सां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी करे पंहिंजो पाण ते जहन्नम जी बाहि खे हराम कंदड़ सहाबी, बैत रिज़वान में बशारतूं पाईंदड़ सहाबी, पर गुनाहनि जो एॾो एहसास आहे, एॾो फिक्र आहे। बशारतूं पंहिंजी जॻह ते, उन खां पोइ नंढड़ियूं ख़ताऊं ऐं ग़लतियूं आहिनि, एहसास एतिरो आहे जो उहे बशारतूं विसारे चुके थो, विसारे छॾे थो। असां गौर करियूं, असांजे माशरे में असां पंहिंजे इफ़त जी चादर के गुनाहनि जे गंद सां केतिरो भरियो वेठा आहियूं। असांजा पेर गुनाहनि जी दलदल में फाथल आहिनि, असांजूं दिलियूं बुग़्ज़ हसद ऐं कीने जहिड़ी मूज़े मरज़ सां भरियूं पयूं आहिनि। असांजी राति गुनाहनि खां ख़ाली कोन्हे, असांजो ॾींहुं गुनाहनि खां ख़ाली कोन्हे, पर कॾहिं एहसास थियो आहे, कॾहिं तक़वा जा तअसुर असांजे सीने में बेदार थिया आहिनि या न। जिन माण्हुनि अल्लाह रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ रखी करे तक़वा ऐं परहेज़गारी खे अख़्तियार कयो, उहे माण्हू सहाबा किराम जूं अज़ीम हस्तियूं आहिनि, अमल वॾा आहिनि, बशारतूं वॾियूं आहिनि, पर नंढड़ियूं नंढड़ियूं ख़ताऊं ऐं ग़लतियूं बि एतिरियूं परेशान कनि थियूं जो माशरे खां बाइकाट करे घर में वेही रहनि था, किथे अल्लाह ताला इन ग़लती जो असां खां मुहासिबो न करे वठे। सही बुखारी जी हिकिड़ी हदीस आहे, क़ुरान हकीम जी आयत नाज़िल थई, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहरि बाज़िकुम लिबाज़िन अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशऊरून। ऐ मोमिनो, पंहिंजे आवाज़ खे अल्लाह जे पैगंबर जी आवाज़ खां बुलंद न कजो, किथे तव्हांजा कयल अमल तबाह ऐं बर्बाद न थी वञनि हलिया। आयत नाज़िल थिए थी,
साबित बिन कैस रज़ी अल्लाह ताला अन्हु जो फितरी आवाज बुलंद है, वॾे आवाज जो धनी है, फितरी एतबार से आवाज गुंजंदड़ अथसि, घर में वेही रहे तो, ॿाहिरि कोन थो निकिरे। ऐं साबित अॼु क़ुरान हकीम जी इहा आयत नाज़िल थई आहे, जेकॾहिं तुंहिंजो आवाज़ अल्लाह जे पैगंबर जे आवाज़ खां बुलंद थियो, तुंहिंजा अमल ज़ाया थी वेंदा हलिया। इन डप खां घर वेही रहे तो, ॿाहिरि कोन थो निकिरे। नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़बर पवे थी साबित अचे ई कोन पियो, नबी अलैहिस्सलाम माण्हू मोकिलींदा, ख़बर पवे थी त घर में मथो हेठि करे कंध झुकाए करे आंसू ऐं लुड़क वाहे रहियो आहे, एॾो ग़मगीन आहे, किथे मुंहिंजे ज़िंदगी जा कयल अमल तबाह ऐं बर्बाद न थी वञनि हलिया। अल्लाह ताला फितरी आवाज़ बुलंद ॾिनो आहे। कॾहिं तोखे मूंखे अहसास थियो आहे त मूंखां केतिरियूं ग़लतियूं, केॾा गुनाह, केॾियूं ख़ताऊं, केॾियूं ग़फ़लतूं ठहियूं हूंदियूं, किथे मुंहिंजा अमल तबाह न थी वञनि, मुंहिंजा अमल बर्बाद न थी वञनि। कॾहिं ज़िंदगी जो हिकिड़ो ॾींहुं यादि कर, कॾहिं ज़िंदगी जो हिकिड़ो मिनट यादि कर, कॾहिं ज़िंदगी जो हिकिड़ो सेकंड यादि कर, जो इहो अहसास तोखे बेदार थियो हुजे, जंहिंमें तूं पंहिंजे कयल नेकियुनि जे तहफ़ुज़ जे लाइ ॿ लुड़क हारे करे रब्बुल आलमीन खां उनजी हिफ़ाज़त घुरी हुजे। साबित बिन कैस जे बारे में अल्लाह जे पैगंबर खे ख़बर पवे थी, पाण फरमाईं था बल हुव मिन अहलिल जन्नह, वन साबित खे ॿुधाए त इहा आयत तुंहिंजे बारे में कोन्हे, ऐं मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बशारत ॾियां थो त साबित बिन कैस अहलुल जन्नह माण्हुनि मज़ा आहे, उन्हनि माण्हुनि मज़ा आहे जिन खे रब्बुल आलमीन वही जे ज़रिए जन्नती करार ॾिनो आहे। उहे अहलुल जन्नह माण्हू, जन्नत जा हक़ीक़ी वारिस माण्हू, नंढड़ी ग़लतियुनि, ख़ताउनि ऐं फितरी आदतुनि खां बि एॾो महसूस कंदा हुया, किथे असांजी इहा आदत असांजे गुनाहनि, असांजे नेकियुनि खे ज़ाया न करे ऐं असांजे गुनाहनि में इज़ाफ़ो न थी वञे हलियो। इन शइ जो नालो तक़वा ऐं परहेज़गारी आहे। या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह, ऐं माण्हू अल्लाह खां डिॼो, अल्लाह खां डिॼो। अल्लाह खां डिॼण जो मक़सदु छा आहे? रब्बुल आलमीन जी उहा हस्ती आहे, उहा ज़ात आहे जंहिंखां असां डिॼूं था, जंहिंखां असांखे ख़ौफ़ आहे, गॾोगॾु मुहबत ऐं प्यार बि आहे। इहा वाहिद अल्लाह जी ज़ात आहे, अल्लाह जी हस्ती आहे। दुनिया जी जंहिं ज़ात खां, जंहिं शइ खां असांखे डपु थींदो आहे, उन खां नफ़रत हूंदी आहे, उन सां नाराज़गी हूंदी आहे, उन सां दुश्मनी हूंदी आहे, पर अल्लाह जो ख़ौफ़ असांखे आहे, अल्लाह जो असांखे डपु आहे, पर रब्बुल आलमीन सां प्यार ऐं मोहबत बि आहे। इन शइ जो नालो तक़वा ऐं परहेज़गारी आहे। इन शइ जो नालो तक़वा ऐं परहेज़गारी आहे, जो यदऊन रब्बहुम ख़ौफ़न व तमा, पंहिंजे रब खां डिॼल बि था, ख़ौफ़ बि अथनि, लेकिन रब्बुल आलमीन खां ख़ैर जूं उमेदूं बि वाबस्ता इन्हनि माण्हुनि खे आहिनि। इहे माण्हू इन जे दिलनि में इन ख़ौफ़ जे करे, इन तक़वा ऐं परहेज़गारी जे करे अल्लाह जे तरफ़ां नूर, बसारत, रोशनियूं हिननि माण्हुनि जूं मुक़द्दर थींदियूं आहिनि, मुक़द्दर थींदियूं आहिनि। अल्लाह ताला असांखे तक़वा जो हुकुम ॾिनो आहे ऐं एॾा नतीजा रखिया अथसि, एॾा नतीजा रखिया अथसि, इंसान जी अक़ल दंग रहिजी वञे हली। तव्हां ॾिसो, अल्लाह ताला तव्हां खां अमल जो मुतालबो कयो, नतीजो छा मिलंदो? अमल करण वारे माण्हू खे अल्लाह ताला मीज़ान में तोड़ींदो, तव्हांजे अमल खे मीज़ान में तोड़ियो वेंदो। जंहिं पन्ने ते, जंहिं किताब ते तव्हांजी नेकी लिखी पई वञे, रब्बे काइनात उन किताब खे बि मीज़ान में तोड़ींदो, त मुंहिंजे नेकूकार बाने जी का बि नंढड़ी जेको ख़ैर ऐं भलाई आहे उहा बि ज़ाया न थी वञे। सही बुखारी जी हदीस इन टिनी शयुनि ते गवाह आहे। नेकूकार इंसान खे बि मीज़ान में तोड़ियो वेंदो, उन जे अमल खे तोड़ियो वेंदो। जंहिं पर्चीअ ते उहा नेकी अल्लाह जा फ़रिश्ता लिखनि था, उहा पर्ची बि मीज़ान में तोड़ी वेंदी आहे। इहो इंसान जे लाइ बरकतूं आहिनि। इंसान जी सहन साज़ी कई पई वञे त या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, अल्लाह खां डिॼो,
अमल जी मैदान में पंहिंजा पांचा मथे करे करे पंहिंजे चेल के मजबूती सां ॿधी करे अल्लाह जी बारगाह अक़दस में अची करे अल्लाह खां पंहिंजे ख़तान पंहिंजी ग़लतियुनि ऐं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो। इन शइ जो नालो तक़वा ऐं परहेज़गारी आहे। इहा ॻाल्हि तलक बिन हबीब जने कौल मजा अल्लाह जे पैगंबर जी हदीस जी रोशनी में वाज़े थई त जेको माण्हू गुनाहनि खां इन जे करे ॾिए थो तख़ाफ़ु इक़ाब अल्लाह, उनखे अल्लाह जे सज़ा जो ख़ौफ़ आहे। किथे गुनाह कयमि अल्लाह ताला पकड़े न वठे, किथे ग़लती कयमि अल्लाह ताला गिरफ़्त न करे वठे, ऐं अल्लाह ताला जी इताअत जी फर्मा बरदारी करणु, नेकिन ते अमल करण जे लाइ अॻिते वधणु। वन तामल बिताअतिल्लाहि अला नूर मिन अल्लाह, अल्लाह जे तरफ़ां जेको तव्हांखे नूर मिलियल आहे, रोशनी मिलियल आहे, अक़ीदत तौहीद जी बुनियाद ते, तक़वा ऐं परहेज़गारी जी बुनियाद ते, उन नूर ऐं रोशनी में हली करे तव्हां अल्लाह रब्बुल आलमीन खे राज़ी करण जी कोशिश कयो। इन शइ जो नालो तक़वा आहे, परहेज़गारी आहे। असां ॾिसूं असांजे माशरे में असांखे अमलनि सां केतिरी मोहबत आहे, केॾी मोहबत आहे। असांजो तारुफ़ हूंदो आहे कारोबार जे एतबार सां, फलाणो माण्हू कहिड़ो जेको ताजिर आहे, फलाणो माण्हू कहिड़ो जेको ड्राइवर आहे, फलाणो माण्हू कहिड़ो जेको उस्ताद आहे। साहब जे दौर में माण्हुनि जो तारुफ़ कलामुल्लाह सां हूंदो हुयो, अल्लाह जी इबादत सां हूंदो हुयो, ऐं अमल साले सां तारुफ़ हूंदो हुयो। सही बुखारी जी हिकिड़ी हदीस आहे, अल्लाह जो पैगंबर फरमाइनि था त मूंखे अशारी कबीले जे माण्हुनि जे घरनि जी ख़बर कोन्हे त उहे किथे रहनि था, मूंखे ख़बर कोन्हे। लेकिन रब्बे मोहम्मद जो कसम, जॾहिं आउं राति जे टाइम ते मुंहिंजे साहब जे घरनि वटां चकर ॾींदो आहियां, अचानक आउं क़ुरान हकीम जी तिलावत ॿुधंदो आहियां, जंहिं खीमे मज़ा तिलावत क़ुरान ईंदी आहे, उन जो आवाज़ ॿुधी करे मूंखे यकीन थी वेंदी आहे त इहो कबीलो अशारी कबीले जे माण्हुनि जो आहे। कुरान जी तिलावत हुन जो तारीफ़ हूंदी हुई, हुन जी पहचान हूंदी हुई, हुन जी सुञाणप हूंदी हुई, कुरान जी तिलावत। ऐं पोइ उन ई ॾींहुं फजर जी निमाज़ में सही बुखारी जी हदीस आहे, अल्लाह जा पैगंबर अबू मूसा अशरी के घुराइनि था, फरमाइनि था अबू मूसा लक़द ऊतीता मिज़मारन मिन मज़ामीर आले दाऊद। ऐं अबू मूसा रब्बे मोहम्मद जो कसम, मूंखे ख़बर पई आहे, ऐं यकीन सम्झां थो त तोखे उहो आवाज़ ॾिनो वियो आहे जेको आवाज़ रब्बे काइनात दाऊद अलैहिस्सलाम खे ॾिनो हुयो। रात तू तिलावत पे कई, ऐं तुंहिंजे माले खां तुंहिंजे खीमे खां गुज़रल पे तुंहिंजे तिलावती आवाज़ मोहम्मद रसूलुल्लाह जे कननि ते पहुती आहे। लव राइतनी इज़ समेतो कल किरातल बारिहता। ऐं अबू मूसा जेकॾहिं उहो मंज़र ॾिसी हा जॾहिं तो तिलावत पे कई, मूं मोहम्मद रसूलुल्लाह तुंहिंजी तिलावत में ॿुधी, अल्लाह जो कसम जेकॾहिं उहो तूं मंज़र ॾिसी हा तोखे ख़बर पवे हा त क़ुरान हकीम जे तिलावत ॿुधण जो सोज़ ऐं आवाज़ ऐं लज़त केतिरी हूंदी आहे। उन्हनि माण्हुनि जो तारुफ़ अमल हूंदो हुयो, क़ुरान हकीम जी तिलावत हूंदी हुई, नेकी ऐं परहेज़गारी हूंदी हुई। दुनिया जी हर शइ अल्लाह जे रस्ते में कुर्बान करण जे लाइ तयार थी वेंदा हुया, लेकिन अमल सां मोहबत कोन छॾींदा हुया, अमल सां एॾी मोहबत हूंदी। अल्लाह अकबर। सैयदना खुबैब रज़ी अल्लाह तआला अन्हु आहे, कैदी आहे, मुशरिकीन जे हथ में आहे, वठी करे फांसी जे फंद जे साम्हूं आणीनि था। छा थो चवे? दाऊनी ओ सल्ली रकातैन। ऐं मके जा मुशरिको मूंखे छॾियो त 2 रकातूं निमाज़ पढ़ी वठां। केतिरी निमाज़ सां मोहबत आहे। अॼु जो माण्हू मुस्लमान थी करे फर्ज़ निमाज़ खे छॾे थो। यादि रखो, जेको माण्हू मुस्लमान आहे इहो तसवुर नथो करे सघिजे त उहो माण्हू फर्ज़ निमाज़ जो तारिक हुजे, या त उहो फर्ज़ निमाज़ जो तारिक थी सघे थो, या कोई मुस्लमान नथो थी सघे। मुस्लमान थी करे फर्ज़ निमाज़ जो तारिक हुजे, इहो कॾहिं हदीस शरीयत जे तनाज़ुर में तसवुर ई कोन्हे। अॼु असां अॻियनि ताईं सुता हूंदा आहियूं, 2 पेरनि ताईं असां सुता पिया हूंदा आहियूं, निमाज़ सां को लगाव कोन्हे, का मोहबत कोन्हे, को ताल्लुक़ कोन्हे। खुबैब चवे थो दाऊनी ओ सल्ली रकातैन,
फांसी जो फंदो सामू लटकियो पियो आहे, खुबैब बीठो आहे, उनखां इल्तिजा पियो घुरे, भीख पियो घुरे, सवाल पियो करे, मूंखे छॾियो ॿ रकातूं पढ़ी वठां। छॾीनि था मुशरिकीन मक्का, छॾे ॾियनि था। इंताई फसल्ला रकातैन खफीफतैन, हल्कियूं रकातूं पढ़े, नंढड़ियूं रकातूं पढ़े थो। 2 रकातूं नंढड़ियूं पढ़ण खां पोइ साम्हूं थी करे चवे थो, तव्हांखे ख़बर आहे हल तालमून, छा तव्हां ॼाणो था मूं 2 रकातूं हल्कियूं छो पढ़ियूं आहिनि? इन जे करे पढ़ियूं आहिनि, जेकॾहिं डिघियूं करियां हा तव्हां सम्झी वठो आहे त खुबैब मौत खां डिॼी वियो आहे, तॾहिं निमाज़ खे डिघो पियो करे। तव्हां इहो सम्झो आहे तव्हांजे इन वहम खे ग़लति साबित करण जे लाइ मूं 2 हल्कियूं रकातूं पढ़ी करे पंहिंजे रब सां मुलाक़ात जो शौक़ु रखियो अथमि। हाणे छा आहे मूंखे लस्तो बाली ही नक़तल मुस्लिमा अला अय शिकिन कान लिल्लाहि मसरई वज़ालिक फी ज़ातिल इलाही इ यशा युबारिक ली अला उसालिन शिल्विन मुमज़ई। तव्हांखे कहिड़ी ख़बर मुझे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा मुझे रब जे नाले ते कया वञनि, हिन खां वधीक फ़ख्रिया सौदो कहिड़ो थी सघे थो? तव्हांखे कहिड़ी ख़बर जेकॾहिं मुंहिंजे जिस्म खे टुकड़ा टुकड़ा कयो वञे, अल्लाह जे नाले ते कुर्बान थी वञा, इहो सभ खां वधीक मुंहिंजे लाइ बाइस इफ्तिखार आहे, मुझे लाए फख्र जो मकाम आए जो रब्बे कायनाती बारगाह अक़दस में आऊं पंहिंजे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा करे छॾियां। यशा युबारिक ली अला उसालिन शिल्विन मुमज़्ज़ई, जेकॾहिं मुंहिंजो रब चाहींदो त टुकड़नि में भी बरकत विझी सघे थो, उन जे साम्हूं का शइ मुश्किल थी नथी सघे। इहे उहे अज़ीम माण्हू हुआ जिनखे अमल सां मोहबत हुई, जिन जी दुनिया में नूर, जमीन में नूर, रोशनी, हिदायत, बसीरत की जिंदगी गुजारण वारा ये माण्हू हुया। दुश्मन जे साम्हूं बीह करे छा भाई, मुंहिंजा दुश्मन मुंहिंजो छा था बिगाड़े सघनि, मुंहिंजा दुश्मन मूंखे छा था करे सघनि। फ़इन बुस्तानी व जन्नती फी सदरी इन रोतो ला युफ़ारिकनी, चवे थो मुंहिंजे ख़ुशियुनि जा बाग मुंहिंजे सीने में रोशन आहिनि, मुझे खुशियन जा बाग मुझे सीने में रोशन आहिनि। रब्बे मोहम्मद जो कसम, जे करे मूंखे दुनिया खां मोकिलाए छॾीनि, दुनिया खां ख़त्म करे छॾीनि, इहे खुशियन जा बाग मुंहिंजे सीने मां छिनी नथा सघनि, मुंहिंजे सीने मां कढी नथा सघनि। हिननि खे कहिड़ी ख़बर जेकॾहिं मूंखे क़त्ल कयऊं, फ़इन क़त्ली शहादतुन व इन खुलूवती सकीनतुन, हिनखे कहिड़ी ख़बर जेकॾहिं मूंखे हितां अलॻि करे छॾियऊं त रब्बुल आलमीन सां अकेलाई में वञी करे खुलूवत कंदसि, पंहिंजे गुनाहनि जूं माफ़ियूं घुरंदसि। जेकॾहिं क़त्ल करे छॾियऊं त शहीद थी वेंदसि। हलियो व इन ख़िराजो बलदी सयाहतुन, जेकॾहिं शहर खां निकाली ॾेई छॾियऊं त कॾहिं इब्न तैमिया घुमियो कोन्हे, इन बहाने पूरो मुल्क घुमी ईंदो। उन्हनि माण्हू जे सीने में नूर हुयो, रोशनी हुई, ख़ुशियुनि जा बाग उनजे सीने में लहराईंदा हुया, छो त अमल सां हुनजो वास्तो हूंदो हुयो, अमल सां वाबस्ता हूंदा हुया। सैयदना अबू सईद खुदरी सुनन तिरमिज़ी रिवायत आहे, अल्लामा अलबानी ने रिवायत के सही चयो आहे, चवे थो औसनी या रसूल अल्लाह, औसनी या रसूल अल्लाह, अल्लाह जे पैगंबर मूंखे वसीयत करियो। पाण फरमाए त अलैक बि तक़वल्लाह, अलैक बि तक़वल्लाह। ऐं अबू ज़र, जेकॾहिं तूं मूंखां वसीयत जो मुतालबो कयो अथई त आउं चवां थो अल्लाह खां डिॼंदो रहे, जिते बि हुजी, हाय सुमा कुंत, जिते भी हुजी, घर में हुजी, मस्जिद में हुजी, बाजार में हुजी, मीज़ान जे साम्हूं हुजी, गाड़ी जे स्टीयरिंग ते हुजी, तुंहिंजी कहिड़ी बि फील्ड हुजे, जिते भी हुजी, अल्लाह खां तोखे डिॼणो आहे, अल्लाह खां डिॼणो आहे। अॼु असां मस्जिद में त मुत्तक़ी नज़र ईंदा आहियूं, मस्जिद में असांजी तक़वा ज़ाहिर थींदी आहे। तक़वा जे ज़ाहिर थियण जो वक़्तु उहो आहे जॾहिं तूं ताजिर हुजी, मीज़ान जे साम्हूं वेठल हुजी, पोइ तुंहिंजी तक़वा जो इम्तिहान वरितो वेंदो आहे। जॾहिं तूं ड्राइवर हुजी, गाॾी जो स्टीयरिंग तुंहिंजे हथ में हुजे, उन वक़्तु तुंहिंजे तक़वा जो इम्तिहान वरितो वेंदो आहे। जॾहिं तूं मुअल्लिम हुजी ऐं मसनद हदीस तुंहिंजे साम्हूं हुजे, उन वक़्त खां तक़वा जो इम्तिहान वरितो वेंदो आहे। तक़वा तॾहिं चेक थींदी आहे, तक़वा तॾहिं चेक थींदी आहे। ऐं अबू ज़र, जेकॾहिं तूं मूंखां वसीयत घुरी आहे, आउं तोखे वसीयत करियां, फअलैक बि तक़वल्लाह, अल्लाह खां डिॼंदो रहिजां, अल्लाह खां डिॼजां।
काल ज़िदनी या रसूल अल्लाह, अल्लाह दे पैगंबर अञा मूंखे वधीक नसीहत करियो, वसीयत करियो। पाण फरमाई त फअलैक बितिलावतिल कुरान फइन्नहु नूरुन लक फिल अर्ज़ि व ज़ुख़्रुन लक फिस समा। जेकॾहिं तूं चाहीं तो अल्लाह ताला तोखे दुनिया में बसीरत अता फरमाए, तुंहिंजो राहूं रोशन थी वञनि, तुंहिंजा रास्ता हमवार थी वञनि। तूं चाहीं तो दुनिया में तोखे ख़ुशियूं मिलनि, तुंहिंजे लाइ रोशनी ऐं नूर हुजे, पोइ क़ुरान हकीम के सीने सां लॻायो रख। क़ुरान हकीम जी तिलावत के मज़बूती सां पकड़जां। अॼु असां क़ुरान के पकड़ियूं था, क़ुरान के जलियूं था, क़ुरान के करूं था, लेकिन मवाक़े मुख़्तलिफ़ आहिनि। फ़ैसिलनि में क़ुरान खणी वेंदासूं, फ़ैसिलनि में क़ुरान खणी वेंदासूं। कंहिंखे परचाइणो आहे असांखे क़ुरान यादि ईंदो, कंहिंसां ठाह करणो आहे क़ुरान यादि ईंदो, कंहिंखां माफ़ी घुरणी आहे क़ुरान यादि ईंदो। जेकॾहिं क़ुरान जी तिलावत यादि न ईंदी त असांखे तिलावत जे वक़्तु क़ुरान जी तिलावत यादि न ईंदी, पढ़ण जे वक़्तु असांखे क़ुरान यादि न ईंदो। तॾहिं त दुनिया में अंधेरा आहिनि, तॾहिं त दुनिया में असांजूं ज़िल्लतूं असांजा मुक़द्दर बणिजी चुकियूं आहिनि, तॾहिं त असां हमेशह गुमराही ऐं हिदायत खां दूर वारे रस्तनि ते सालिक आहियूं, हली रहिया आहियूं, बसीरत खां मारूम आहे। ऐं अबू ज़र, जेकॾहिं तूं चाहीं तो अल्लाह रब्बे कायनात तुंहिंजे लाइ आख़िरत में ज़ख़ीरो बनाए, क़ुरान हकीम जी तिलावत के लाज़मी पकड़जां। फअलैक बितिलावतिल क़ुरान, क़ुरान के लाज़मी पकड़जां। फ़इन्नहु नूरुन लक फिल अर्ज़ि, ज़मीन में तुंहिंजे लाइ नूर हूंदो, आसमान में क़यामत ते ॾींहुं सभ खां वधीक ज़ख़ीरो जेकॾहिं को अमल हूंदो क़ुरान हकीम जी तिलावत हूंदी। इन शइ जो नालो तक़वा आहे। तक़वा गुनाहनि खां बचण ऐं अमलनि जे मैदान में कदम अॻिते वधाइण जो नालो तक़वा आहे। क़ुरान हकीम जी आयत में अल्लाह रब्बे कायनात असांखे हुक्म ॾिनो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह, ऐं मोमिनो अल्लाह खां डिॼी वञी करे फिट कर पंहिंजो पाण ते। इहा आयत फिट कर उन मुलाज़िम जे वक़्तु जेको तुंहिंजे दुकान ते कमु करे थो, तूं इन आयत खे पाण ते फिट करे ॾिस त मुंहिंजे अंदरि तक़वा आहे या कोन आहे। ऐं उहो मुलाज़िम बि हिन आयत खे पंहिंजो पाण ते फिट करे, जॾहिं उहो सेठ जो कमु करे थो अमानतदारी सां करे थो या न। मशहूर हदीस है अल्लाह जे पैगंबर जी, सुनन अबी दाऊद जी हसन दर्जे जी हदीस आहे। पाण फरमाईंदा त ओतुल अजीरा, मजदूर के मजदूरी ॾियो क़ब्ल यजफारको, उन जो पघर सुकण खां पहिरीं। हीअ हदीस अक्सर उलमा बयान कंदा, लेकिन नुक्तो हिकिड़ो बयान कंदा, उहो कहिड़ो? सेठ ते फिट कंदा या जंहिं वटि मुलाज़िम आहिनि उन ते फिट कंदा त बाबा मज़दूरनि जो ख़्यालु रखणो आहे, मज़दूरनि जो पसीनो ऐं पघर सुकण खां पहिरीं उनखे मज़दूरी ॾियणी आहे। पर हिन हदीस में ॿियो मतिलब बि आहे त छा मज़दूर जो पघर निकितो आहे या न, मज़दूर ख़ैर खां आहे या न, मज़दूर ड्यूटी पूरी करे थो या न। जेकॾहिं अहिड़ो मज़दूर आहे जेको तुंहिंजो हमदर्द न आहे, तुंहिंजो ख़ैर खां न आहे, तोसां वाबस्तगी न अथसि, तुंहिंजी अमानत सां कमु नथो करे, पोइ भला हुनजो कहिड़ो हक़ थींदो? क़ब्ल यजफारको, उनजो पघर सुकण खां पहिरीं उनखे मज़दूरी ॾियो। यानी जंहिंजो पघर न आहे, जेको थके नथो, जेको कमु नथो करे, पोइ उहो पंहिंजे उन सैयद जो, पंहिंजे उन मालिक जो ख़ाइन आहे, ख़ाइन आहे। उनजे दिलि में टके बराबरि तक़वा ऐं परहेज़गारी न आहे, न आहे तक़वा ऐं परहेज़गारी। परहेज़गारी तक़वा ने ॿिनि शयुनि जो नालो आहे। गुनाहनि खां बचे, गुनाहनि खां नफ़रत करे, गुनाहनि खां पंहिंजे चादर खे साफ़ रखे। किथे ग़लाज़त, ज़िना, चोरी, रिश्वत, ख़यानत ऐं हर क़िस्म जी बुराई जी बदबू तुंहिंजे चादर मां किथे महसूस न थियणु लॻे। जेकॾहिं महसूस थी त सम्झी वठजां तक़वा, तक़वा जे नाले तुंहिंजे अंदरि का शइ न आहे। ऐं अमल जे एतबार सां तूं अॻियां केतिरो आहीं, केतिरो आहीं, इहा शइ, इन शइ जो ख़्यालु रख। हिन आयत में, क़ुरान हकीम जे आयत में पहिरीं इन शइ जो हुकुम आहे, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह, आमनुत्तक़ुल्लाह, अल्लाह खां ॾिजो। अल्लाह अकबर। जॾहिं तव्हां तक़वा अख़्तियार कंदा, परहेज़गारी अख़्तियार कंदा, तव्हांखे शैतान जे हरबनि जो तारुफ़ थी वेंदो। क़ुरान गवाह हिन ॻाल्हि ते।
बेशक हुए मानो इन्नल्लज़ीन इत्तक़ौ इज़ा मस्सहुम ताइफुम मिनश शैतानि तज़क्करू फ़इज़ा हुम मुबसिरून। मुत्तक़ी मानो तक़वा ऐं परहेज़गारी अख़्तियार कंदड़ मानो शैतान जे हर हरबे खां वाक़ुफ़ थी वेंदा आहिनि, शैतान जे हर फितने खां बची वेंदा आहिनि। अॼु फितने में मुब्तला उहे माण्हू आहिनि जेके तक़वा खां परे आहिनि। क़ुरान हकीम जे आयत जो ॿियो हिसो वामिनू बिरसूलिहि, अल्लाह जे पैगंबर ते ईमान आणियो, अल्लाह जे पैगंबर ते ईमान आणियो। अॼु केरु आहे, केरु मुस्लमान आहे जेको इहो नथो चवे त आऊं अल्लाह जे रसूल ते ईमान नथो आणियां? हर माण्हू सीने ते हथ रखी करे इहो दावेदार आहे त मुंहिंजो ईमान अल्लाह जे पैगंबर ते आहे। मोमिन माण्हुनि खे इहो हुकुम छो थियो? यादि रखिजो, ॿ शयूं ॿुधायां थो। आयत जे पहिरीं हिसे में उहे माण्हू कामयाब आहिनि, आलुल हक़ आहिनि, हक़ वारा माण्हू आहिनि जेके रब्बुल आलमीन जे बारे में जिन जो अक़ीदो आहे, जेके अल्लाह सां मुख़लिस आहिनि, जेके अल्लाह सां मुख़लिस आहिनि। ऐं आयत जे ॿिए हिसे में उन्हनि माण्हुनि जो ज़िक्र आहे जेके मुहम्मद रसूलुल्लाह सां मुख़लिस आहिनि। जेको अल्लाह सां मुख़लिस न आहे, जेको मुहम्मद रसूलुल्लाह सां मुख़लिस न आहे, उहो मोमिन नथो थी सघे। अॼु असांजे माशरे में अल्लाह जे नाले ते कई माण्हू आहिनि जेके पंहिंजूं दुकानूं हलाइनि था, अक़ीदे ते दुकानूं हलाइनि था, तोई जो नालो वठी करे दुकानूं हलाइनि था। कहिड़ो तोई? तोई जे रुबूबियत ते नाले ते कई माण्हू पंहिंजूं दुकानूं हलाइनि था। पर इन्हनि माण्हुनि खे सुञाणिजो, कॾहिं बि हिन जे ज़बान खां तोई जे उलूहियत कोन साबित थींदो। तोई जे उलूहियत जी दावत करे कोन ॾींदा। वॾा वॾा स्पीकर, वॾा वॾा फेसबुक ऐं दानश्वर माण्हू, वॾा वॾा ख़िताब कंदड़ कई मजमे जे साम्हूं अची करे अक़ीदे तौहीद खे वाज़े कनि था। पर कहिड़ो अक़ीदो? रुबूबियत खे। इहे माण्हू तौहीद उलूहियत जे बारे में ख़ालिस कोन्हे, तौहीद अस्मा व सिफ़ात जे बारे में मुख़लिस कोन्हे। अल्लाह जे फज़ल सां जेको माण्हू तौहीद उलूहियत में मुख़लिस आहे, तौहीद अस्मा व सिफ़ात में मुख़लिस आहे, अखियूं बंदि करे हुननि माण्हुनि सां मिली वञ, इंशाअल्लाह हुननि माण्हू जो मसलक, हुननि माण्हू जो रस्तो अहलुल जन्नह माण्हू जो रस्तो आहे। अहलुल जन्नह माण्हू जो रस्तो। अल्लाह जे रसूल ते ईमान आणियो, अल्लाह जे पैगंबर सां मुख़लिस थी वञो। अॼु असांजे माशरे में टाइम इंतिहाई घटि आहे। इमाम इब्न कसीर रहमतुल्लाह जो कौल पेश करियां थो ऐं चंद हदीसूं मुख़्तसर टाइम में पेश करियां थो जिन सां असांजो तारुफ़ थींदो त अल्लाह जे रसूल जी ज़ात ते ईमान आणण जो छा मतिलबु आहे। इमाम इब्न कसीर रहमतुल्लाह फरमाए थो, कुल्लु क़ौलिन व अमलिन लम यसबुत मिन अस्सहाबति फहुव बिदअतुन। हर वो कौल, हर वो अमल जेको सहाबा जी जमात का साबित कोन्हे, उहो दीन नथो थी सघे। उहो दीन न आहे, उहा बिदअत आहे। लौ कान दीनन लौ कान खैरन लसबक़ूना इलैहि। अगर उहा शइ दीन हुजे हा, ख़ैर हुजे हा, भलाई हुजे हा, त पोइ सहाबा किराम असां खां पहिरियों ते अमल कंदा। वञी करे हिन कौल खे फिट करियो पंहिंजे अमलनि ते। तुंहिंजे अमलनि खे चेक कर, मुहासिबो कर, तुंहिंजो इहो अमल सहाबा जे दौर में हो या न। तुंहिंजो जंहिं शइ खे तो दीन सम्झो आहे, सहाबा जे दौर में हो या न। जेकॾहिं दीन हुजे हा, सहाबा अमल कनि हा, सहाबा अमल न कयो, यकीन सम्झो इहो दीन न आहे। अॼु दिफ़ाए सहाबा ते मुख़्तलिफ़ तंज़ीमूं मोरज़े वजूद में आहिनि, सहाबा जे नाले ते वॾियूं कमायूं कनि था। यादि रखो, जेको माण्हू सहाबा जे अमल खां नफ़रत करे थो, हुनजी सहाबा सां का दोस्ती कोन्हे, सहाबा सां का मोहबत कोन्हे। छो? लिअन्नहुम लम यतरुकू खसलतन मिन खिसालिल खैर इल्ला वक़द इब्तदरू इलैहा। सहाबा जे दौर में नंढड़ी नंढड़ी ख़ैर ऐं भलाई जी का शइ हूंदी हुई, उहे अॻिते वधी करे सभ खां पहिरियों ते अमल कंदा हुया। इहो मीज़ान अथव, साइमियत पंहिंजे अमलनि खे चेक करण जी ऐं अल्लाह जे पैगंबर जी ज़ात ते ईमान आणण जो मीज़ान इहो आहे त असां पंहिंजे अमलनि खे चेक करियूं। इहो अमल सहाबा किराम जी ज़िंदगी में हो या कोन हुयो, अल्लाह जे पैगंबर खां साबित आहे या न। अल्लाह
करोड़े रहमत हुजन। सही बुखारी में सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला जो हिकिड़ो कौल आहे, चवे तो काबतुल्लाह जो ख़ादिम आहे शैबा बिन उस्मान बिन अबी तला, काबतुल्लाह जो ख़ादिम आहे, ख़ादिम चवंदो वेठो हुया, अचानक उमर बिन ख़त्ताब आयो। कहिड़ो उमर जंहिंजे बारे में अल्लाह जो पैगंबर फरमाइनि था मूं खां पोइ नबूवत जो दरवाज़ो खुलियल हुजे हा त उमर बिन ख़त्ताब पैगंबर हुजे हा, जंहिंजे इल्म जी बशारत अल्लाह जे पैगंबर ॾिनी आहे, जंहिंजे जन्नत में माल जी बशारत अल्लाह जे पैगंबर ॾिनी आहे। अची करे दाख़िल थियो, शैबा खे चई शैबा लक़द हममतु अल्लाह अदा हाज़िहि सफ़रा वला बैज़ा इल्ला क़समतु बैनल मुस्लिमीन। ऐं शैबा अॼु दिलि में ख़्यालु कयो अथमि त ही बैतुल्लाह में जेतिरो सोन ऐं चांदी माण्हुनि गिफ्ट कयो आहे इहो सभु मुस्लमान में तक़सीम करे छॾियां, मुस्लमान जे ग़रीब माण्हुनि में तक़सीम करे छॾियां। तूं ॿुधाए छा करियां? बैतुल्लाह जो ख़ादिम आहे, फौरन चवे थो मा अंत बिफ़ाइलिन, आए उमर इहो कमु तूं कोन करे सघंदे, आए उमर इहो कमु कोन करे सघंदे। ख़िलाफ़त आहे, हुकूमत हथ में आहे, हुकुम करे सॼे बैतुल्लाह जे ख़ज़ाननि खे तक़सीम करे सघिजे थो, पर बैतुल्लाह जो ख़ादिम चवे थो मा अंत बिफ़ाइलिन। छो? लिअन्नहु लम यफ़अलहु साहिबक, छाजे करे कोन करे सघंदे? तुंहिंजो साथी अबू बकर सिद्दीक़ ऐं पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लम पंहिंजी ज़िंदगी में इहो कमु नाहे कयो, इहो कमु नाहे कयो। मूंखे यकीन आहे त उमर उहो कमु हरगिज़ कोन करे सघंदो जेको कमु न अबू बकर कयो न अल्लाह जे पैगंबर कयो। इन शइ खे ईमान बिल रिसालत चइबो आहे, इन शइ खे ईमान बिल रिसालत चइबो आहे। उमर जूं अखियूं खुलनि थियूं, छा थो चवे? हुमल मरआने युक्तदा बिहिमा, हुमल मरआने युक्तदा बिहिमा। ऐं शैबा सम्झी वठ, रब मोहम्मद जो कसम दुनिया जे हर माण्हू जी ॻाल्हि खे छॾे सघिजे थो, वठी बि सघिजे थो, लेकिन जिन ॿिनि माण्हुनि जा तो नाला वरिता आहिनि रब मोहम्मद जी कसम उन जे कम खे कॾहिं छॾे कोन थो सघिजे, हमेशह वरितो ई वेंदो। जेकॾहिं अल्लाह जे पैगंबर नाहे कयो, उमर में इहा जुरत न आहे जो उहो कमु करे सघे, नाहे कयो उमर। सही मुस्लिम जी ॿी हदीस आहे, उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु हुकुम जारी करे थो, चवे थो त जेकॾहिं कंहिं माण्हू खे क़त्ल कयो वियो ऐं उन जी दियत जॾहिं ॾिनी वेंदी त दियत में घरवारी शरीक कोन थींदी, दियत मञा घरवारी केसो कोन ॾिनो वेंदो। ज़ियाद बिन सनान उथी बीहे थो, ज़ियाद बिन सुफियान उथी बीहे थो, चवे थो उमर छा थो चवी? अल्लाह कतब इलैया रसूलुल्लाह, अल्लाह जे पैगंबर मूना लिखी करे मोकिलियो हुयो अन वरसा इमरत अशियम ज़बाबी, त आऊं अशियम ज़बाबी जी घरवारी खे उन जे दियत में हिसो ॾियां। फरजा उमर अखियुनि ॾिठे, ॾींहुं मथे बीठो आहे, उमर मजलिस में उथी बीठो, चई उमर खां ग़लती थई, मुंहिंजी फतवा में ख़त हुई, मुंहिंजी हिन ज़हाक बिन सुफियान मुंहिंजी इस्लाह करे छॾी, ऐं उमर इहा फतवा जारी करियां थो त दियत मञा घरवारी खे हिसो मिलंदो। इहा आहे अल्लाह जे पैगंबर जी ज़ात ते ईमान बिल रिसालत, इहा आहे ईमान बिल रिसालत। इहा आहे त अल्लाह जे पैगंबर जी ज़बान मां लफ़्ज़ निकिरे तूं मोमिन आहीं, उहो लफ़्ज़ ॿुधण खां पोइ बग़ैर सोच जे तोखे वेही रहणो आहे, इहा ईमान बिल रिसालत। अब्दुल्लाह बिन मसूद दरवाज़े मस्जिद जे गेट ते वेही रहे थो, जॾहिं इहो आवाज़ ॿुधे थो इजलिसू वेही रहो। अब्दुल्लाह बिन मसूद मस्जिद जे गेट में हिकिड़ो पेर अॻियां आहे, ॿियो पेर पोयां आहे, वेही रहे थो। सही बुखारी जी ॿी हदीस आहे, अबू ज़र चवे थो अल्लाह जे पैगंबर सां रात जे उंधारे में निकिरां थो, अचानक नबी अलैहिस्सलाम मूंखां धार थी वञनि था, मूंखे चवनि था अबू ज़र ला तबरा हत्ता अतीक, हितां खां तोखे नाहे निकिरणो जेसि ताईं आउं तो वटि घोटी अचां। अबू ज़र हदीस ॿुधी वरिती, अचानक नबी अलैहिस्सलाम गुम थी विया, सख़्त आवाज़ ॿुधाई। अबू ज़र चए थो मूंखे डपु लॻो अल्लाह जे पैगंबर ते हमिलो न थियो हुजे। हाणे निकिरण जी कोशिश कयमि, फतज़क्करतु क़ौल रसूलिल्लाह ला तबरा हत्ता अतीक, अल्लाह जे पैगंबर जो फरमान मूंखे यादि अची वियो, अबू ज़र तोखे हितां निकिरणो कोन्हे, उते ई बीह रहियसि। उन जेको मूं आवाज़ ॿुधो उनखे अल्लाह जे हवाले करे छॾियमि, पर अल्लाह जे पैगंबर जी हदीस ते अमल कयो।
इन शइ जो नालो ईमान बिर रिसालत आहे। ईमान बिर रिसाला इन शइ खे चइबो आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह, ऐ मोमिनो अल्लाह खां डिॼी वञो, तक़वा अख़्तियार करियो। व आमिनू बिरसूले, ऐं ईमान बिर रिसालत आणियो, अल्लाह जे पैगंबर ते ईमान आणियो। अल्लाह ताला दुगनो ॿीणो अजर ॾींदो ऐं अहिड़ो नूर अता कंदो जंहिं नूर बसारत रोशनी बसीरत ते ज़िंदगी तव्हां दुनिया में गुज़ारे सघंदा। ऐं आख़िरी अमल इहो आहे, अल्लाह ताला तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करे छॾींदो, छो त रब्बुल आलमीन गफ़ूर रहीम आहे। अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फिरुल्लाह मुस्लिम।